सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सबक सतों यादगिरियुनि जा काफ़िला मोती प्रकाश वॉइस ओवर प्रिंसिपल ख़ुशी मटाई। उहो कहिड़ो दर्द हो जंहिं मूंखे 37 साल घाणे जा पीड़ियो हो। उहा कहिड़ी तार हुई जेका ॾींहं राति पल पल रूह खे ताणींदी रही हुई। उहो कहिड़ो अहसासु हो जेको पंहिंजनि सां घेरियल हूंदे बि दिलि खे अकेलाईअ जे वेझो हेठि दॿाईंदो रहियो हो। मूं वॾा वॾा शहर ॾिठा आहिनि, आसमान सां गसंदड़ इमारतुनि जी ऊंचाई पंहिंजे नज़रुनि सां मापी आहे। केतिरियुनि क़ौमुनि जे केतिरियुनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ माण्हुनि सां गुफ़्तगू कई आहे। पोइ बि दिलि जे कंहिं कुंड में अकेलाईअ जी अहिड़ी घुग ऊंद आहे जो मां शहरनि में रही बि न रहियो आहियां। इमारतुनि जे आज़ाइश भरियल कमरनि में रहंदे बि बेआराम रहियो आहियां। पंहिंजनि सां ॻाल्हाईंदे बि ढारियो रहियो आहियां। सुख मिलंदे बि बेचैन रहियो आहियां। पेन्यारी वाह जे कंधीअ ते मुंहिंजो नंढड़ो ॻोठ दड़ो दुनिया जे नक्शे ते हिकु ॿुड़ीअ जी हैसियत बि नथो रखे, ऐं न उन जे हवा में अतर जी खुशबू आहे, ऐं न उन जे खूह ऐं वाह जे पाणीअ में अमृत ओतियल आहे। न उन जूं घिटियूं कुशादियूं ऐं साफ़ सुथरियूं आहिनि, ऐं न उन जे अक या बबुर जे वणनि में रंगारंगी गुल आहिनि। पोइ बि ॼाणा थो त उहो मुंहिंजो ॻोठु आहे, उहा मुंहिंजी मिटी आहे, उहा मुंहिंजी हवा आहे, ऐं उहे मुंहिंजा वण आहिनि। मुंहिंजो रूह बादल बणिजी उन जे मथां छांव कंदो आहे, ऐं बरसाति जूं सञूं बूंदूं थी ॿनियुनि ॿारनि रस्तनि चारनि ते छिनकार कंदो आहे। अॼु उहो मुंहिंजो ॻोठु नाहे, इहो न मुंहिंजो मनु आहे, इहो न मुंहिंजो मनु थो मञे ऐं न मुंतक़। मूं उते ई पंहिंजो पहिरियों साहु खंयो हो, ऐं मूंखे केरु थो रोके सघे त मां इहा चाहना करियां आख़िरी पसाह बि उते खॼे। मूं निंड ऐं जाग में पंहिंजे ॻोठ जा सभु सुपना ॾिठा आहिनि। कई घुमरा यादगिरियुनि जे ॿोड़ मूंखे सरन दरिया कयो आहे, ऐं मूं पंहिंजनि हथनि ऐं ॿाहुनि जे ताक़त सां पाण खे कंधीअ ते पहुचाइण जी कोशिश कई आहे। पोइ बि सुपननि जे सैलाब जे घेरे में सदाई रहियो आहियां। मूंखे यादि आहे पेन्यारी वाह मूंखे समुंड खां बि वॾो लॻंदो हो, छो जो उन खां अॻु मूं समुंड बाबति फ़क़ति जाग्राफीअ जे किताबनि में पढ़ियो हो। पहिरियों भेरो समुंड में नानाणे ॻोठ जातीअ जे भरिसां संडी बंदर में ॾिठो हो। तॾहिं मां 5 वरहनि जो मस हुउसि। दूर दूर ताईं पाणीअ जो फैलाव तेके जे भॻल टुटल घरनि ऐं दुकाननि जे वीराननि खे अञा बि वधाए रहियो हो। संडी बंदर जो इहो समुंड बि पेन्यारीअ खां नंढो लॻो हो। ऊन्हारे में जॾहिं पेन्यारीअ में पाणी अचण जी ख़बर ॻोठ में पहुचंदी हुई त ॻोठ जा हिंदू ऐं मुस्लमान दुहिलारियुनि ऐं शहनाइयुनि खे साण करे 2-3 महल अॻियां वञी पेन्यारियुनि जी पाणीअ जी आजियां कंदा हुआ। ॾिसंदे ॾिसंदे पेन्यारी तार थी वेंदी हुई, ऐं उन जूं छूह भरियूं छोलियूं कखनि काननि बुंडनि ऐं टहरियुनि खे लोड़ींदियूं किनारा पाईंदियूं वेंदियूं हुयूं। मुंहिंजी ॾाॾी मेरा कपिड़ा खार में टहिकाए थाल मथे ते रखी ज़नाने घाट में धोअण हलंदी हुई। उहा कपिड़ा सटींदी हुई, ऐं असीं अॻियां तुड़गी पेन्यारीअ में विहिजंदा हुआसीं, या अमर जी पोती खणी मच्छियूं फासाइण जी कोशिश कंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं काको असांखे मर्दन घाट ते विहिंजारण हलंदो हो। बदन ऐं मथे में मेट विझी या पाण खे तेल थफे असीं नंढा मटका ऐं दिला पाणीअ में विझी तरण जी कोशिश कंदा हुआसीं, ऐं थाफोड़ा हणंदे बि आउं एॾो वॾो न थी सघियुसि जो हिकु भर खां तरी ॿिए भर पहुची वञा। आरब, ख़मीर, रमज़ान ऐं उमर स्कूल घुसाए पेन्यारनि में विहिंजण वेंदा हुआ। आउं मोकल जो घिंड लॻण ते किताबनि जी फोटड़ी ॻिचीअ में लटकाए
पेरियां जे पुल ॾांहुं डुकंदो हुउसि ऐं कलाकनि जा कलाक किनारे ते बीही हसरत भरियल निगाहुनि सां खेनि तरंदो तुड़गंदो ॾिसंदो रहंदो हुउसि। उन बैदि थोरो वॾेरो थियुसि त कॾहिं बाबा मूंखे साण करे सीताराम जे हड़ीअ वटि सनानु करणु हलंदो हो। बाबो सनानु कंदड़ थोरो पर भरो वेंदो हो ऐं मां किनारे ते बीठी ई ॾकणु लॻंदो हुउसि। सनानु करण बैदि असीं ॿई सीताराम जे कखाईअ झूपड़ीअ में वेंदा हुआसीं ऐं चवंदा हुआसीं, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम। सफ़ेद ॾाढ़ीअ ऐं जटाउनि वारो ॿाओ मोट में खीकार कंदो हो। बाबो अधु कलाक खण ॿाए सीताराम सां रिहाण कंदो हो त मोकिलाइण महिल ॿाओ मुंहिंजे हथ जे तिरीअ ते भुॻड़नि ऐं कारीअ डाख जो प्रसाद रखंदो हो। पोइ बाबे जी आङुर पकड़े ऐं घर ॾांहुं हलंदो हुउसि। असांजा इम्तिहान वेझो थींदा हुआ। पलो तराए मानियूं पचाराए हलंदो हो दड़े ऐं वाली शाह जे विच में पेन्यारीअ जे रेगुलेटरनि वारी पुल ते असांखे पाढ़ण लाइ असीं पुल ते हेठि लही वेंदा हुआसीं। हेठां गिड़गाट करे वहंदो हो ऐं आउं हिसाबनि जो हल ॻोल्हींदो हुउसि। सावण जो महीनो ईंदो हो त थधिड़ीअ जे ॾिणनि में चांडोकीअ राति में शैल जा कोॾिया ॿेड़ियूं भराए निकिरंदा हुआ। काको ॿेड़ीअ जे आगंद में बीही ॻाईंदो हो, दावण जा नंग पाल झूलेलाल। शैल जा साथी संदसि सुर सां सुर मिलाए झूलेलाल जा पंजड़ा ॻाईंदा हुआ। असीं झूटा हणंदा राग चरणनि घबनि जूं उहे महफ़िलूं माणींदा हुआसीं।